मीरपुर माथेलो में तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब ज़िले घोटके में भाणजे ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ जसकम तरफां सूमर ते शटरबंद हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। डीलरनि ऐं ज़िले इंतिज़ामिया जी मिली भगत सबबि आबाद घरनि खे यूरिया खाद ब्लैक ते विकिरो करे मुआशी क़तलेआम करे रहिया आहिनि। जेकॾहिं सुभाणे ताईं यूरिया भाण जो हथरादू बहिरान ख़तमु करे आबाद घरनि खे भाण न ॾिनो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। अॻवाणनि चेताव ॾेई छॾियो आहे। जसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, मीरसन लाशारी, सनाउल्ला चाचड़, एडवोकेट नदीम भुलाणो ऐं ॿियनि भिटाई मीडिया सेंटर मीरपुर माथेलो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िले इंतिज़ामिया ऐं डीलरनि जी मिली भगत सबबि आबादगार यूरिया भाण लाइ परेशान आहिनि ऐं खाद जो ब्लैक ते विकिरो जारी आहे। हुननि चयो त ताज़ो बरसाति पवण सबबि कणक जे फसल खे खाद जी सख़्त ज़रूरत आहे। खाद न मिलण करे आबादगारनि खे लखनि रुपयनि जो नुक़सान जो ख़दशो आहे। हुननि वधीक चयो त जेकॾहिं आबादगार वक़्त ते कणक खे खाद न ॾेई सघिया त घोटकी ज़िले अंदरि कणक जो बहिरान थी सघे थो, जंहिंजे ज़िम्मेवार ज़िले इंतिज़ामिया हूंदी। हुननि नेब, एंटी करप्शन सेशन कोर्ट ऐं ॿियनि क़ानूनी इदारनि खे अपील कई त हू पाण मुरादो नोटिस वठी डीलरनि जो रिकॉर्ड चेक करे उन्हनि खे रोज़ाना जी बुनियाद ते केतिरियूं बोरियूं मिलनि थियूं ऐं उहे केॾांहुं मोकिलियूं वञनि थियूं। जसकम अॻवाणनि डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं ॿियनि खे चेताव ॾिनो त आबादगारनि जो मुआशी क़तलेआम कंदड़ डीलरनि रोशन लाल, पवन कुमार ऐं ॿियनि ख़िलाफ़ फ़ौरन कार्रवाई करे आबादगारनि खे खाद ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सूमर ॾिहाड़े मीरपुर माथेलो में शटर बंद हड़ताल कई वेंदी।